लतीफ़, जय जरवारी, सदाबहारी, नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी अमर शहीद भगत कंवरराम ते कई यादगार प्रोग्राम मुनक़िद कया आहिनि। जिन प्रोग्रामनि में संत सतराम धाम जे संत साईं साधराम जिन, लखनऊ शिव शांति आश्रम जे पूजनीय संत साईं चांडूराम जिन, संत कंवरराम जे वंशज साईं जशनलाल जिन, स्वामी जुगतराम आश्रम जे डॉक्टर स्वामी गंगादास शिरकत करे आशीर्वाद ॾिनी। हिन साल मारवी तंज़ीम ऐं दिल्ली सिंधी एकेडमी 9 नवंबर ते कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया में अमर शहीद भगत कंवरराम जी यादि में हीड़नि जो हमरा उन्वान तहत यादगार क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो, जंहिंजा मुख्य महिमान साईं राजेश मोरदिया कंवर, चौथी ज्योति गदी नशीन, कंवरधाम अमरावती। इन मौके ते साईं जिन जी जीवन संगनी पूजनीय ज्योति मोरदिया जिन बे वक़्त कढी मारवी तंज़ीम जे भेनरुनि ऐं कन्वीनर वीना श्रृंगी खे शुभकामनाऊं ॾिनियूं। लखनऊ शिव शांति आश्रम जे प्रेमियुनि न सिर्फ़ शिरकत करे दरवेश कंवर खे श्रद्धा जा गुल पेश कया, पर शिव शांति आश्रम तरफ़ां मारवी खे संत कंवरराम जे सेमिनार जे कामयाबी लाइ शुभ संदेश पिणु मोकिलियो। इन मौके ते सखी बाबा आसूदाराम शिव शांति आश्रम जे संत साईं चांडूराम जिन जे विछोड़े ते मौन धारे गायत्री मंत्र पेश करे श्रद्धांजलि ॾिनी वई। सेमिनार जी कन्वीनर हुई वीना श्रृंगी। हीड़नि जो हमरा क़ौमी सेमिनार में समाज सेवी मोहनदास भोजवाणी ऐं ॿियूं केतिरियूं शख़्सियतूं मौजूदु हुयूं। सेमिनार जे अदबी इजलास में दिल्ली सिंधी एकेडमी जे सेक्रेटरी डॉक्टर रमेश लाल, डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदाणी, वीना श्रृंगी पंहिंजा मकाला पेश कया ऐं मकालनि ते तुलसी सेतिया, शालिनी सागर, भारती केवलामणीअ तासरात पेश कया। मोहिनी हिंगोराणी अदबी इजलास ते राया पेश कया। अदबी इजलास जी कंपेयरिंग मीनू प्रेमचंदाणी कई ऐं मौसीक़ी जे प्रोग्राम साज़ ऐं आवाज़ जी कंपेयरिंग शालिनी सागर कई। ॻाईंदड़ फनकार हुआ माई शमा, राजन झांगियाणी, देवी बदलाणी, वज़ीर चंद ओड ऐं गमठा रोड। इन मौके ते सदा हयात भगत कियल जी जीवन संगनी ऐं न्याणीअ खे साईं जिन जी आशीर्वाद ॾेई करे उन्हनि सम्मानित बि कयो। नौ न्यापो में साईं राजेश मोरदिया जिन जी तकरीर पेश कंदासीं। ॾाधड़ियुनि जा मकाला ऐं तासरात ईंदड़ नौ न्यापो चैनल जे प्रोग्रामनि में शेयर कंदासीं ऐं मौसीक़ी जे प्रोग्राम साज़ ऐं आवाज़ जूं कुझु झलकियूं बि असां हिन रिपोर्ट में त पेश करे रहिया आहियूं ऐं अॻिते हली अव्हां जे ख़िदमत में ॿिया कलाम पेश कंदासीं। जय जरवारी, सदाबहार, खुश रहे दुनिया सारी, खुश रहे दुनिया सारी। अॼु हिते असीं आया आहियूं कॉन्स्टिट्यूशन क्लब में दिल्ली सिंधी एकेडमी ऐं मारवी संस्था जेका भेनरुनि जी संस्था आहे दिल्ली जी, उन्हनि गॾिजी ही अॼु जो हिकु ॾींहं जो सेमिनार कोठायो आहे। जोरदार तारीफ़ लई जय वेट करना जय जरवारी। वेट एक मिनट सर।
सत्य साईं सतराम दास साहिब की जय। धन धन सखी शहंशाह बाबा सुदाराम साहिब की। ਅਸੀਂ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦਿੰਦੇ कि हिंदू सिंध ऐं सॼी दुनिया में जिते भी सिंधी रहनि था शाद रहनि आबाद रहनि आमीन। ऐं आज़ूदाराम आश्रम लखनऊ जा ॾाढी नशीन साईं चांडूराम साहिब जिन जो शरीर शांत थियो। असीं उन्हनि खे श्रद्धा जा गुल अर्पित करे ॾिया आहियूं। जेको बि लखनऊ वियो आहे ऐं जेको ही प्रोग्राम हुननि उते ॾिठो आहे, मां ख़ुदि साक्षी आहियां। केतिरा ई भेरा उते हुन प्रोग्राम में मां शामिल थी आहियां। त शानदार प्रोग्राम सॼी राति हलंदो आहे ऐं सभिनीनि जे मथां आयलनि ते आशीर्वाद जी बरकत कंदी आहे। अहिड़े संतनि खे असीं नमन कयूं था, पंहिंजा श्रद्धा जा बणी रहे। ऐं हींअर असीं तव्हां सभिनी जा थोरत आहियूं, तव्हां आया आहियो ऐं जेके बि श्रद्धालु हिते हॉल में आहिनि, हिकु हिकु करे बिना डिस्टर्ब थिए असां पंहिंजा श्रद्धा जा गुल अर्पित कंदासीं। सभिनी खे चवंदसि त प्लीज़ पंहिंजी जाइ ते बीह रहनि। मां अर्ज़ु कंदसि दिल्ली सिंधी अकेडमी जे सेक्रेटरी डॉक्टर रमेश यसलाल जिन खे कि पहिरीं त हू आजियां कनि। सभिनी खे जय झूलेलाल। अॼु जी असां सेमिनार जो आगाज़ करे रहिया आहियूं त इन शाह साहब जी सिटुनि सां करे रहिया आहियूं। कंवर पाड़ू पातार में भौर बिरे आकाश बिना सिंधी गालड़ी तैं राज़िक आदि रास तैं इश्क के साबास जय मोहब्बती मेड़िया। त हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ी थींदी न पंहिंजे सेक्शन ॼाणण लाइ। ऐं हिते हाणे सभिनी जो हिन प्रोग्राम में हिन सभ्यतिक ऐं लिटरेरी प्रोग्राम में तव्हां सभिनी जो आज़िया आहे, दिल्ली आज़िया आहे। तव्हां सभिनी जा लख थोरा तव्हांजी कुर्ब करे अहिड़े मौसम में दिल्ली जो जेको मौसम मिली रहियो आहे, सभिनी जे हूंदे तव्हां हिन प्रोग्राम में आयो। तव्हां सभिनी जा लख थोरा। असां हाणे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। ये नंढी सूखी असां जेको आहे श्रीमती कराची में जेको आहे बुलंद साहब ने जी आजा कंदा पकड़ मोहिनी साहब है पारंगा मैम किताबनि जो तोहफ़ो डॉक्टर रमेश लाल साईं जिन खे पेश कंदा। दिल्ली सिंधी अकेडमी तरफ़ां साहित्यिक तोहफ़ो अमरावती जे आस्थान जे ऐं साईं दशनलाल जी उन्हनि जे सेवा में लॻल आहे। तॾहिं ॾाढी पुराणी असां वटि उहा वीडियो रिकॉर्डिंग आहे, तारीख़ी रिकॉर्ड आहे। त बिहाइंड द कर्टन सेवा कंदा गुल मोमेंटो आहे वो साईं जिन जे हथां जेको आहे ज़ोरदार ताड़ी। असांखे हिकु संदेश आयो आहे। मां श्रीमती मोहिनी हिंगोराणी जी खे अर्ज़ु कंदसि त उहे अची करे इहो संदेश सभिनी खे ॿुधाईंदा। श्रीमती मोहिनी हिंगोराणी, ताड़ी सां सभिनी जो स्वागत कयो ज़ोरदार। जीअं तव्हांजी आवाज़ हुई इहे ताड़ी असांजी ओसि ताईं पहुचनि ऐं संत असांखे ओतिरो आशीर्वाद ॾियनि। त हर ॻाल्हि ते असांखे जोरदार पंहिंजी हाज़िरी दर्ज कराइणी है। आपका आमंत्रण पत्र प्राप्त हुआ। सूफी संत दरवेश अमर शहीद भगत कमर राम जी की पुण्य स्मृति में मारोई संगठन द्वारा आयोजित यह राष्ट्रीय सेमिनार न केवल श्रद्धांजलि है बल्कि हमारी संस्कृति, सूफी विचारधारा और सिंधी विरासत के संरक्षण का एक पवित्र प्रयास है।
हमें अत्यंत हर्ष है कि इस कार्यक्रम में संत समाज, विद्वान, कलाकार व श्रद्धालु एक ही मंच पर आकर संत भगत कमर राम जी की अमर वाणी हीनन जो हम राह को फिर से जीवित करेंगे। हमारी प्रार्थना, मंगल कामनाएं और साईं भक्ति सदैव इस आयोजन के साथ रहेगी। इस अवसर पर हम अपनी श्रद्धांजलि देते हैं कि संत भगत कमर राम जी को जिनकी आवाज दर्द में दुआ बनती थी और प्रेम में ईश्वर का स्वर, और संकल्प करते हैं कि हम संतों की वाणी, उनकी लोक संगीत परंपरा और मानवता के संदेश को नई पीढ़ी तक पहुंचाने का प्रयास जारी रखेंगे। साईं की कृपा से यह आयोजन सद्भाव, प्रेम और आध्यात्मिक चेतना का संगम बने, यही मंगल कामना है। तमाम वधीक वक्त न वठंदे अज जे सेमिनार की असां मीटिंग शुरुआत कयूं था। हीणन जो हमरा, ये जो उन्वान आहे हीणन जो हमरा, हिन में मां सभी खां पहिरें सिंधी अकादमी के सचिव श्री डॉक्टर रमेश एस लाल जी के नीड थी ॾियां त हू अची करे पंहिंजो पेपर पेश कंदा। सभिनी खां पहिरीं मां मंच ते आसीं असांजे संत साहिब साईं राजेश लाल जी, उनकी भाभी साहिबा ज्योति जी ऐं मोहनलाल जी, अमां सभिनी असां आदर करे तव्हां खां अॻियां वठी करे मां पंहिंजे मकाले जी शुरूआत करे रहियो आहियां। त हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ी थी करे असांजे संत महात्मा महाराज मंच ते मारवी संस्था जी जनरल सेक्रेटरी सुश्री वीना श्रृंगी ॾाढी ताड़ी थी वञनि, जे महिनत ऐं ॾुक ॾोड़ करे ॾींहुं राति करे हिन प्रोग्राम लाइ महिनत कई आहे। ऐं असांजे स्टाफ मेंबर्स सिंधी अकेडमी जा, उन्हनि जो बि मां थोरियातो आहियां बेहद, उन्हनि जो बि पूरो असांखे कोऑपरेशन मिलियो आहे, तंहिं करे असां एतिरा सारा प्रोग्राम करे सघिया आहियूं। ऐं सिंधी अकेडमी जो सचिव हुअण जे नाते मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां कि सिंधी अकेडमी सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ, साहित्य जे वाधारे लाइ, कला जे वाधारे लाइ हर उहो प्रोग्राम करे रही आहे, हर उहा कोशिशि करे रही आहे जंहिंसां असांजी सिंधी ॿोली जेकी आहे, सिंधी सकाफ़त आहे, इन जो वाधारो थिए ऐं घर घर ताईं पहुचे, ॿार बि हिन में शामिलु थियनि। इन ॻाल्हि जो असां ख़ासि ध्यानु रखी रहिया आहियूं। त तव्हांखे मां ॿुधायां कि हिन वक़्तु बि असांजा सिंधी सेखारण जा क्लास उहे ऑफलाइन ऐं ऑनलाइन ॿिन्ही मोड्स ते हली विया आहिनि। अॼु असीं सभु हिते अमर शहीद भगत कंवरराम साहिब जी पुण्य तिथि जे मौक़े ते उन्हनि खे श्रद्धा जा गुल अर्पण करण लाइ गॾु थिया आहियूं। भगत साहब खे सची श्रद्धांजलि असां तॾहिं ॾेई सघंदासीं जॾहिं असीं उन्हनि जे परोपकारी कमनि मां प्रेरणा वठी पंहिंजे सिंधी समाज जे कल्याण ऐं ॿोली, कला ऐं संस्कृति जी बहबूदी ऐं वाधारे लाइ उत्तम कार्य कंदासीं। तॾहिं उन्हनि खे हिकिड़ी सची श्रद्धांजलि सां ॾेई सघंदासीं। संदन धर्म पत्नी श्रीमती ज्योति, उन्हनि खां अॻियां वठी मां कुझु लफ़्ज़ जीअं त वीना चयो कि मुख़्तसिर में चवणो आहे त मां मुख़्तसिर में पंहिंजी श्रद्धा पेश कंदसि, कुझु श्रद्धा जा गुल अर्पण कंदसि। डॉक्टर रमेश लाल बेहद ई सुठो ऐं तफ़सीलवार पेपर पेश कयो। उनमें काई अहिड़ी गुंजाइश बची कान जंहिंते मां चवां कि भई ही कान। हुननि जे बालपण खां वठी गुरूअ ताईं ऐं फैमिली जेका हुननि जी हुई, फैमिली लाइफ कीअं हुननि शुरूआत कई, कीअं गुरूअ जे हिननि जे सानिध्य में आया ऐं उन्हनि सां हुननि पंहिंजो इहो सफ़र, रूहानी सफ़र शुरू कयो। त उन्हनि सॼो अहवाल इन बारे में ॾिनो। बालपण जो बि अहवाल हो, कहिड़ी तरह सां हू होको ॾेई करे कोहर विकिणंदा हुआ। ऐं मां कुझु किताब पंहिंजो मां साईं जिन खे अर्पण करणु चाहींदसि, जेको मूं भगत कंवरराम साहिब जिन खे डेडिकेट कयो आहे। मावी जे तरफ़ां एकेडमी असां मोमेंटो जेको आहे उहो पेश कंदासीं। ज्योति जी शादी खे पेश कंदा उन्हनि
किताब आहे शालिन जो ऐं दिल्ली सिंधी एकेडमी जे सहकार सां पब्लिश थियो आहे त असां वाधायूं था पेश कयूं ऐं साईं जिन ऐं ज्योति जिन आशीर्वाद पेश कयूं था मोमेंटो पेश करे महिरबानी। हींअर मां अर्ज़ु कंदसि त साईं जिन डॉक्टर रमेश लाल के मावी जे तरफ़ां हे नंढी सूखड़ी अॼु जे तारीख़ जे सेमिनार जी डेट लिखियल आहे ऐं कंवर साईं जो फोटोग्राफ आहे हिन ते त घर में सूखड़ी तौरु यादि रखंदा। त मां वधीक वक़्तु न वठंदे असांजे सेमिनार जो ॿियो पेपर सुश्री बीना श्रृंगी जी पेश कंदा जिनखे तव्हां हमेशह सुञाणो जेके कंहिं बि तारूफ़ जे मोहताज कोन्हनि के ऐं हिननि घणनि ई सालनि ताईं आकाशवाणी ते पंहिंजी सेवाऊं ॾिनियूं आहिनि। सुश्री बीना श्रृंगी भाई ताड़ियुनि जी आवाज़। महिरबानी मीनो ऐं मंच ते मौजूदु साईं राजेश लाल जी कंवर मूंखे ॿुधाया त मां साईं जिन सां लखनऊ जी शिव शांति आश्रम जे करे जय सखी बाबा उते मुलाक़ात थी ऐं उहो रिश्तो जेको आहे मोहनलाल भुरजाणी जी वेठा ने हिते असां प्रोग्राम रखियोसीं जंहिंमें संत साईं चांडूराम जिन आया हुआ उहे असां चश्मदीद गवाह आहियूं उन तारीख़ी वाक़े जी त असां उहा तारीख़ जेका आहे जोड़े विया आहियूं त कुर्ब करे उहे जेके आया उन्हनि जो साईं जिन जो इंटरव्यू मां लंडन रेडियो तां जेको आहे सो नशर कयो आहे साईं जिन ॿुधो हूंदो लंडन रेडियो तां जेको आहे त उहो बि अरे साईं चांडूराम जिन जो बि वेझनि में जॾहिं शिव शांति आश्रम जेका खुली उन वक़्तु जेको आहे अञा कंस्ट्रक्शन में अदावत जो कमु हली रहियो मथां मिटी हेठि थलो ठहियलु हो तॾहिं साईं जिन जी मां इंटरव्यू रिकॉर्ड कई उहा मूं वटि महफ़ूज़ आहे ऐं अपलोड थियल आहे यूट्यूब ते त मां तारीख़ी रिकॉर्ड रखंदी आहियां फोटा कढी सेमिनार न पर कहिड़ी तारीख़ आहे छा आहे त उहा दर्ज कजे। शुक्रगुज़ार आहियां मां शिव शांति आश्रम जी जिन जो ही शुभ पैगाम मिलियो ऐं असांजे प्रोग्राम में साईं चांडूराम जिन कुर्ब करे जेॾी महिल बि असां चयोसीं त उहे ईंदा हुआ साईं मोहनलाल जिन त मां वधीक वक़्तु न वठी करे मां पंहिंजी ॻाल्हि चवणु चाहींदसि अॼु जे मौक़े ते जेको मौज़ू आहे संत कंवरराम जिन जो सचो सतराम सुहिणो कंवरराम जय सखी बाबा आसूदाराम सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चर ऐं लिटरेरी तंज़ीम माली ऐं दिल्ली सिंधी एकेडमी तरफ़ां दरवेश कंवर जी शहादत जे ॾियारे ते मुनक़िद कयल क़ौमी सेमिनार हिननि जे हमराह में अवांजी आजियां कयूं था। मंच ते मौजूदु साईं जिन ज्योति जी मोहनलाल ऐं सेक्रेटरी जेको आहे डॉक्टर रमेश लाल जिन माली तंज़ीम तरफ़ां कई यादगार प्रोग्राम दरवेश कंवर ते बाक़ाइदे असां कंदा रहिया आहियूं जंहिंजो रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे। राग रिझायो रूप तूं छपर तूं छां मूं दरवेश कंवर खे पंहिंजो किताबु ही जेको आहे सो अर्पियो आहे ऐं तूं छपर तूं छां साईं चांडूराम जिन ही किताबु 2 दफ़ा घुरायो पढ़ण जे लाइ त उन में सॼो मां शिव शांति आश्रम संत कंवरराम सभिनीनि जो ज़िक्र कयो आहे। साईं मोहनलाल जिन असांखे हिमथायो अॼु बि साईं राजेश लाल जिन कुर्ब करे असांखे आशीर्वाद ॾियणा आहिनि। घर ज्योति जी बि आई आहे असां थोराइता आहियूं तव्हांजी आशीर्वाद ऐं असां में इहा आशीर्वाद ॾियो त सेवा भावना रहे असां कुझु जेको आहे अमरावती जे आस्थान जे लाइ करे सघूं घटि में घटि ॿियो न त पैगाम पहुचायूं असांजो जेको ही हाल आहे हाल फिरंदे नाल त असां इहो त करे सघूं था। हिते जेका संगत वेठी आहे उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदसि त तव्हां 2 चइनि ताईं प्रोग्राम पहुचाईंदा त अमरावती में वॾो आस्थान ठही रहियो आहे उन में कोई ज़रूरी न आहे करोड़े रुपया ॾियो
तव्हां पंहिंजी श्रद्धा सां अगरि 50-100 या 5,000 या लख या जेको बि ॾींदव उहो चवंदा अॻे त करो न त माणिकनि वोट आहे। उमेद कयां थी त साल जे अंदरि इहो ठही रास थींदो। अगरि जे हयाती रही ज़ोरदार तालियुनि सां असां प्रार्थना कयूं त जिते जेके संगत वारा आहिनि उन्हनि खे इहा दावत आहे त उहे सभु उन तारीख़ ते असां जे जुड़ी सघूं। बोल अमर शहीद संत कंवरराम साहिब की लगन खपे न कुछ तो भी भाई सब बैठा आहियूं। सभिनी खां पहिरियों अमर शहीद संत कंवरराम साहिब जन जे चरणनि में नमन। मर्यादा पुरुषोत्तम परम पूजनीय साईं चांदूराम साहिब जन जे चरणनि में नमन थो कयां। मंच ते हाणे मंच न व्यासपीठ थी वियो। व्यासपीठ ते विराजमान परम पूजनीय साईं राजेश लाल साहब कंवर गद्दी नशीन संत कंवरराम साहब असांजी भाभी जन। सारी रात सुभान जागी जिन यादि कयो। अब्दुल शाह लतीफ़ चवे जिन जी मिटी लभो थई मान कोड़े कन सलाम अची यादो उनजे। त अमर शहीद संत कंवरराम साहब जन जे साम्हूं उन्हनि जे स्थान ते चाहे चरवार में हुजे चाहे अमरावती में हुजे जाते जाते साईं कंवरराम साहिब जन जा प्रतिमाऊं आहिनि उते करोड़े करोड़े सिंधी छा नान सिंधी छा अची करे सलाम कनि था, अची करे पंहिंजी श्रद्धांजलि अर्पित कनि था। अहिड़े महान संत ते हीननि जो हमराह वीना श्रृंगी जी हिकु ॼातल सुञातल शख़्सियत आहे। मां साईं ते त पोइ थो अचां जेको विषय अचे थो। मां हिन जा इंटरव्यू चङा ॿुधाइनि। इन खां पोइ नओं न्यापो अॼु बि जारी आहे त मालवी संस्था माताउनि भेनरुनि खे उन्हनि में जुज़्बो आणणु इहे अॼु जी ॻाल्हि कान्हे, पुराणी ॻाल्हि आहे ॾाढी। उन्हनि खे उन तरीक़े सां खणी अचणु, उन्हनि में साहित्य जे प्रति, संस्कृति जे प्रति, कला जे प्रति, पंहिंजी सभ्यता जे प्रति उन्हनि खे उहो भाव जाॻाइण जो कमु अगरि कंहिं कयो आहे हिते त उहा वीना जी श्रृंगी आहे। वीना जी श्रृंगी आहे। तूं छपर तूं छाओ आऊं गुजारो कहां। हिते वीना जी हिकिड़ी ॻाल्हि चई कि कीअं रिझायां तोखे कीअं परचायां दस ॿुधाओ। त हिते साईं कंवरराम साहिब जन भेदभाव जो भाव रखियो ई कोन, केरु मुस्लमान केरु। त हिते कीअं रिझायां तोखे कीअं परचायां, मूंखे उहो आइडिया ॾे, उहो डांव ॿुधाए कि मां तोखे कीअं परचायां। या किया मोमिन पूजा बुत खाने यानी गंगा में सनानु कयां, तिलक लॻायां कि जणिया पायां। इन तरीक़े जी ॻाल्हि अगरि कोई संत चवे थो त उहो साईं कंवरराम साहिबु आहे जेको सभिनी भेदभावनि खे मिटाए थो। उनजो उल्लेख हिते दादी वीना जी कयो। मुझते हाज़िर असांजे समाज जा प्रसिद्ध संत साजी ऐं हिन अंगण में हाज़िर तव्हां सभई साथियो। अदी वीना पंहिंजे मकाले खे पेश कंदे हिकिड़ी ॻाल्हि वाज़ह कई त रवीअ खे ही कंवर किताब ते जेको तीर्थ पसंद जो आहे उन ते पंहिंजो मकालो पेश करणो आहे। त इहा मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे त उन कंवर किताब ते कुझु चंद अल्फाज़ तव्हां सभिनी जे साम्हूं रखां। परम पूजनीय संत कंवरराम साहिब जे चरणनि में, साईं चांदूराम साहिब जे चरणनि में ऐं पंहिंजे गुरु साईं जेटले साहिब जे चरणनि में ही मकालो अर्पिया थो पियो। इहा मुंहिंजी समर्पण जी भावना आहे। गुरु जेटले साहिब जो जनम ॾींहुं 7 तारीख़ 2 अवल उहो थियो आहे। 1930 में जनम ऐं हीअ तारीख़ तव्हां ॾिसो था 2000। साथियों, मुंहिंजे इन मकाले जो उनवान आहे तीर्थ बसंत जी नज़र में कंवर जो जीवन, हीणनि जो हमराह कंवर। हिन सेमिनार जो उनवान आहे, शीर्षक आहे ऐं उन जे पेरीफेरी में उन सां गॾोगॾु असांजे ॿिनि साथियुनि, ॿिनि विद्वाननि पंहिंजा वीचार रखिया। समूरी काइनात में चिमकदड़ सिज चंड तारे या कंहिं ख़ासि नक्षत्र या निज़ारे खे ॾिसी जॾहिं को लेखक जे हृदय में उमंग उत्साह जोश जी लहर दौड़ंदी आहे त इज़हार जी भावना चुस्त थी वेंदी आहे ऐं सिरजण जी कुवत वधी वेंदी आहे। नतीजतन
कैश ख़ासि ऐं आला दर्जे जी रचना जो जनम थियो। सिंधी अदबी आसमान में सन 1957 में अहिड़ो ई हिकु ख़ासि नज़ारो नज़र आयो जॾहिं सिंधी ॿोलीअ जे बहितरीन लेखक आला अदीब तीर्थ वेड़ोमल बसंत कंवर नाले आला दर्जे जी रचना खे जनम ॾिनो। हिन रचना जो सिरजर करण लाइ निमाणे अदीब तीर्थ बसंत खे पूरा सारा 17 साल नींव निचोड़नो पियो, पाण पतोड़नो पियो, तॾहिं वञी करे उहो देवनागरी उल्थो जेको ही किताब मुंहिंजे हथ में आहे, ही किताब हिन जी रचना 17 साल हिन किताब खे पूरो। सिंधीअ जे सिरमौर सूफ़ी संत शाह लतीफ़ साईं चयो आहे, उन्हनि लिखियो आहे, निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। इहा जेकी गंभीरता आहे, जेकी ऊन्हाई आहे, उन भावना जो ज़िक्र हिन में नज़र अचे थो पियो। कंवरराम जे बाबति जीअं खां असां हितां वेठा आहियूं तीअं खां सभु ॿुधंदा ई रहिया आहियूं। घणो कुझु हिसो कवर थी चुको आहे, बाक़ी रहियल हिसो मां तमामु थोरे में पूरो करणु चाहींदसि, मे बी रिपीटेशन्स बि हुजनि। भगत कंवरराम असांजा सखावत जा धणी हुआ। पंहिंजे पेट गुज़राइण लाइ ॾींहं जो आजीविका लाइ हथ पेर हणंदा हुआ। राति जे वक़्तु भगत विझी भगत ज़रिए हू मालिक सां मुलाक़ात कंदा हुआ, रावण सां उहे रिहाइण कंदा हुआ, मौसीक़ीअ सां मालिक खे रिझाईंदा हुआ। जॾहिं उनजी भगत थींदी त माण्हुनि जा महिराण अची मिलंदा हुआ। हिंदू चाहे मुस्लमान अणमई संगत, ऐं उन मां जेका कुझु आवक ईंदी हुई सा तव्हां ॿुधी चुका त उन मां भगत कंवरराम पाण पंहिंजे लाइ पाई कॾहिं कोन खईं, पर क़ौम में घुर्जाउनि ज़रूरतमंद सभिनी खे विराए ॾींदा। मां सिधो अचां थी हाणे पेपर जे ते जेको डॉक्टर रवि पढ़ियो पेपर, डॉक्टर रवि त पेपर छा पढ़ियो, केॾी ॼाण ॾिनई। मां चवंदसि त डॉक्टर रवि इज़ नॉट ओनली डॉक्टर रवि बट ही इज़ एन इंस्टीट्यूशन इन हिमसेल्फ। कंवरराम साहिब की जय, सखी बाबा सुधाराम साहिब की जय, सचे साईं सतराम दास साहिब की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल। सबको पहिरियों बाबा साईं खे यादि कंदुमि, साईं दानूराम साहिब जयंती खे। अहिड़ा असांजा मार्गदर्शक अॼु असांजे विच में न रहिया आहिनि। मां बि काथे साईं मनोहरलाल साहिब जन खां पोइ काथे मूंझ थींदी हुई त ॿ दफ़ा हुनखे फ़ोन कई हुई, साईं हिते मां अटकियो आहियां त छा कंदो। बराबरि जेकी उन्हनि सलाह ॾिनी कि इंसान पंहिंजो फ़र्ज़ु निभंदो हले, पोइ बाक़ी साम्हूं वारे ते मथो छॾे सघिजे। पोइ साम्हूं संत हुजे, महात्मा हुजे या कोई साधारण माण्हू हुजे। साईं गौराम साहिब जे लाइ सभिनि जेके बि सुठियूं ॻाल्हियूं या जेके बि उन्हनि जा वीचार, अगरि उन्हनि जे बारे में ॻाल्हाइण वञो त जीवन घटि आहे। कीअं ॾिसो पाण कोई मरीज खे या कोई कोड़ी खे हमदर्दी रखी करे उन्हनि जी सेवा पैसनि सां करे सघंदा आहियूं, पर उन्हनि खे गले न लॻाए सघंदा आहियूं। साईं उनखे कोड़ी खे बि गले लॻाईंदा हुया, छो जो कोड़ी खे जीअं मुंहिंजी माई खे सलाह मिली मूं वटि ॿार खे साईं जी गोद में ॾिनो, त कोड़ी खे बि कंहिं सलाह ॾिनी भाई अगरि साईं गौराम जा भॻती कंदा नी, भॼन गाईंदा नी, उन्हनि जा तार ईश्वर सां जुड़ियल हूंदा नी, तो भक्ति करने अगर तो गले लगाए तो ये कोड़ परे थी। और साईं किए भी हो कि कोई कोड़ी के साईं वट पूजण तो नहीं तो 20,000 माण्हू जन भक्ति ॿुधण जे लाइ तो गोड़ थी वियो थोरो त साईं नचदा नचदा भक्ति कंदा उते ना भाई छा ॻाल्हि थी वई असां ईअं ॻाल्हि आहे। साईं जो बाबा छो जो साईं हर दिन में ईश्वर जो रूप ॾिसंदा हुया। अगर मुझे एक दफ़ो कोड़ गले लगाइण सां तुंहिंजी कोड़ परे थिए थी तो मां तोखे कई दफ़ा गले लगाया।
इहे घटि जात वारे भंगी खे बि कंहिं चयो कि साईं अगरि तोखे गले लॻाई भक्ति कंदे वक़्तु तोखे पुटु थींदुई, पुट जी संतान आहे, त साईं उन भंगी खे बि गले लॻाए। जंहिंजी महीने को कंहिं सनानु कोन्हे कयो, गिग वहे थी, जिनके माण्हू दरबार में अंदर नथा अचण ॾियनि, उन खे बि साईं गले लॻंदा आया, तूं त मुंहिंजो यार आहीं, ईअं चई करे। तेरा निवड़त वारा अहिड़ा दयावान संत। मां विच में ॻाल्हि में यादि ॾिनो, मतां भुली वञा, मूंखे कंहिं ॿुधायो दिल्ली जे गवर्नमेंट रिकॉर्ड में साईं जो कुझु लेटर या साईं जे बारे में कुझु लेटर लिखियलु आहे, पियो आहे, जिनमें लिखियलु आहे कि साईं कंवरराम साहिबु हुजे त शायदि विभाजन न थियो। इहा ॻाल्हि उहो पाण खे थोरी खोज करणी पवंदी। मुंहिंजी कृपा बि ज़रूरत पियो मां अचण जे तयारु आहे, पर हिते जेके दिल्ली में रहंदा हुआ इहा खोज करणु खपे, ज़रूरी आहे कि उहो सही ॻाल्हि उन जे बारे में, भई साईं कंवरराम साहिब जे बारे में छा हिते ऐं पक लिखियलु अथव। साईं साधराम साहिब जन हिकु दफ़ो ॿुधायो दिल्ली में ई धाम ते कि जेकी जो पाण चवंदा हिंदू मुस्लिम जा झगड़ा थिया, कोई पीर जे छोकिरे हिंदू न्याणी खे छेड़ियो, पोइ उनखे मारियो वियो। उहा ॻाल्हि त सही आहे कि उनखे मारियो वियो हुयो, पर इहो कारण न हुयो साईं जी शहादत जो। उनजी लाश थी को मिली पाणी में, उन्हनि भले टारगेट कयो भई इन पीर जे छोकिरे खे मारियो आहे हिंदुनि, त पाण खे कोई पीर खे टारगेट करणो, तॾहिं साईं कंवरराम साहिब खे कयो हुननि। पर जेकी ॻाल्हि साईं साधराम साहिब हुजनि, 1935 में अंग्रेजनि जी मीटिंग थी हुई बॉम्बे में, इहा ॻाल्हि जेकी मां चई भई हुते हिंदू मुस्लिम जा झगड़ा छो नथा थियनि सिंध में, त कंहिं ख़बर नहीं। हुते हिकु भगत आहे, भगत कंवरराम, उहो हिंदू मुस्लिम एकता जो प्रतीक आहे, उनखे सखर को गवर्नमेंट जो लेटर भी मिलियल आहे। त इनजे करे हुते झगड़ा नथा थियनि, छो जो उनजो भक्ति भाव, उनजो जेको बंधुत्व जो प्यार आहे उहो सभिनी खे हिकु करे हले थो, तंहिंजे करे हुते झगड़ा नथा थियनि। ॿी ॻाल्हि इहा हुई टारगेट साईं खे गोली मारण जी। टी सखर में जंहिं महिल हिकु दफ़ो मीटिंग थी, गवर्नमेंट ई चओ या कोई भी बाबति, त उते हाणे कुर्सियूं हूंदियूं कोन हुयूं, सभई वॾा वॾा जमीदार हेठि वेठा, ऐं साईं खे जीअं मथे विया हुननि साम्हूं कुर्सी ते या पोइ स्टेज ते, त उन जमीदारनि को बि उहा ॻाल्हि सहन न थी। भई असां हेठि वेठा आहियूं, हिन सादे भगत खे मंदा हिते मथे विया अथनि। टे चारि ॻाल्हियूं हुयूं इहे, जंहिंजे करे साईं खे टारगेट ठातो हुननि। पहिरियों त जंहिं महिल दो नाली बंदूक लंबी हलंदा हुआ त उनमें पाणी निकिरंदो हुयो, भई ॼण त पाण होली में पिचकारी जीअं ॿारनि खे वठी ॾींदा आहियूं, त कंहिं उन्हनि खे सर भई दरवेश माण्हू अथव, जेसि ताईं हिन जी मर्ज़ी न थींदी होसि ताईं तव्हांखे न मारे सघंदा हो। पोइ जंहिं महिल रुक स्टेशन ते आयो, बंदूक लुकाए करे पोइ साईं को आशीर्वाद वरितनि, भई असां जहिड़े कम जे लाइ आया आहियूं, असांजो कमु अॼु पूरो थिए। त साईं उन्हनि खे अंगूर जो प्रसाद ॾेई करे चयो अॼु तव्हां पंहिंजो मुर्शिद खे यादि करो, अॼु तव्हांजो कमु थी वेंदो। पर साईं कॾहिं ट्रेन में खिड़की ते न वेंदा हुया, उन जी खिड़की ते वेठा। ऐं भाई बनाराम, भगत बनाराम गॾु हूंदो हुयो न, असां प्रेम वधि असां चऊं चाचो बनाराम चवंदा हुआसीं। पर पेपर पढ़, अॼु पूरे ॾींहं में पेपर ई न पढ़ियो सुबुह खां, त जाते बनाराम पेपर पढ़ियो जंहिंजो राजनांदगांव में, अॼु उनजो परिवार रहंदो। साईं कोई ख़ासि ख़बर आहे त कोन अॼु जे पेपर में, के ख़ासि ख़बर सुभाणे ईंदी हुई, इहो बि साईं ऐं बंदूक मथे लॻाए छॾियो, भई हाणे हिननि जो कमु थी वियो। तहिड़े दरवेश जूं ॻाल्हियूं पाण चयो जीवन घटि आहे, पर हिकु अधु ॻाल्हि जेकी जीअं कुझु यादि अचे थी, ॻाल्हियूं खोड़ थी, पर समय खे ॾिसी किथे साईं जो मेल हुयो, भॻती हुई, त पासे में दरगाह हुजे, मस्जिद हुजे, त उते न्यापो आहिनि भई साईं तबियत ख़राबु आहे, ऐं उतां जो जेको पीर हुयो समानीगढ़, उहो उनमें थोरो घमंड हुयो, काफ़ी ग़रूर हुयो, त हिते जे भॻती न करो, असां डिस्टर्ब थींदासीं। ठीकु आहे, साईं वञी करे थोरो अॻिते पंडाल वंडाल त लॻंदा कोन हुया, भई अरेंजमेंट करण में टाइम लॻे, त ठीकु आहे भई थोरो परे वञी कंदा। ऐं हुनजो जेको मुरीद हुयो, उन ते साईं हलो साईं जी भॻती ॿुधण में खोड़ आनंद ईंदो आहे, हलंदा आहियूं पाण, हिकु दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा 5-6 दफ़ा चवण पोइ वञी न मञो पई, गुस्से में अची चवनि तोखे वञिणो अथई तूं वञ, मां न हलंदुमि। हुनखे ॿियो छा कंदो हुयो। साईं जी वॾे भॻती शुरू थी,
કે પીર સાહેબ જેવો થયો ભાઈ વયો अगे झूले में जी पाण गीता रखदा हूं कुरान रखदा हुआ तो ॾिठे तो झूलो झूले तो न रोशनदान न वेंटिलेशन जो था जेको पाण दरवाजा बंद लगा पिया नी का तो हवा जो झोगो भी नथो अचे तो ॾिठे झूलो झूले कीअं थो वरी थोड़ी देर में शांत थियो वरी झूलण लॻो तो गौर कई ने माल भगत कंवरराम साहिब जी आवाज़ अचे थी उन झूलो झूले थो वही साईं जे चरणन में किरी पयो कवर तू खुदा है असां जंहिंजे साम्हूं झुकूं था उहो तुंहिंजी आवाज़ ते झूले थो त असांजी छा औकात तहिड़ा संत ऐं संतनि जी ॻाल्हि छो ईश्वर मंदानी त इहे बि सभिनी जी जानकारी आहे कि संत कीअं परोपकार निष्काम तॾहिं उहे चवंदा आहिनि भॻवान बि संतनि जे वस हूंदो आहे इहे बि कई ॻाल्हियूं नी पर समय ॾिसी वरी कंहिं महिल मौक़ो मिलियो त तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं साईं जी जेकी तव्हां पारिवारिक हिस्ट्री रही साईं कंवरराम जब माता कुछ ॾींहं जे लाइ घोटनि जो घोट साईं खोताराम साहिब जन साईं सतराम दास साहिब जा पिता साहिब उन्हनि खे ख़बर हुई हाणे कहिड़े हिकु ख़ुदा जी चओ या हिकु फ़क़ीर जी चओ भई इन धरती ते ज़रूरत आहे उन जो जनमु थियणो आहे साईं कंवरराम साहिब जो त उन्हनि कुझु ॾींहंनि जे लाइ दुकानु खोली दरबार जंहिंखे पाण छोला भटूरा चवंदा आहियूं इहो उनजो वापारु कंदा हुआ नंढियूं पूड़ियूं ठाहे करे अॼु त भटूरे जी शायदि वधी हूंदी आहे त उहो दुकान हुते खोलींदा आहिनि ॾिसो टिनिनि संतनि वापार बि कयो ईमानदारी सां ऐं पेट भरण वारो साईं खोताराम साहिब छोला भटूरा जी पूड़ी ठाहे विकिणंदा साईं सतराम दास साहिब असांजी ॿुधंदा पकोड़नि जो ठाहे करे विकिणंदा हुआ ऐं साईं कंवरराम साहिब पोहा ॿियो किराए दुकान एॾी ईमानदारी सां हिकु ॻाल्हि विच में यादि आई त हिकु दफ़ो साईं जाड़ाराम उन जा भाउ हुया जंहिंजो परिवार सतना में आहे साईं किशोरीलाल त हुनजा भाउ धोती हले थी ॾाढी सुठी डिमांड आहे धोती जी त किथे चाराना वधायूं साईं चवनि बाबा घर जो गुज़ारो त बराबरि थिए थो न घर जो जेतिरो ख़र्चो आहे चयो हा साईं उहो त बराबरि थिए थो चए पोइ वधाइण जी ज़रूरत कोन्हे चाराना एॾा ईमानदारी सां तो साईं खोताराम साहिब जंहिं महिल दुकान खोली पोइ वरी ॾिसंदा हुआ भई ॾींहं जो दुकान बंदि आहे वरी शाम जो अचनि था सुबुह जो त साफ़ सफ़ाई थियल आहे ऐं गोबर जो लेपो पातल आहे अॻे जीअं पाण लेपा पाईंदा हुआ घर में ॾाढा सुंदर नज़र आहे गांव जा मकान ऐं मटकनि में पाणी बि भरियल आहे पुछई जो भाई भई सेवा केरु करे वेंदो आहे चए ते माता रहंदी आहे तीरथ भाई उहा सेवा करे वेंदी आहे तो माता को पूछो न हुआ तो छा खपई तू सेवा करे सो माता के कहें दिनो भाई कोई संत आहे पौतल संत इन भाई जब दुकान ते माण्हू अची बि वेंदा नी रूर वाण बि थींदा नी भाई इन दर जी सेवा कर त तोखे पुट थींदुई चए मांखे पुट कोन्हे माता चयो त ठीकु आहे त हो हुई बि खोड़ परे हुई किलोमीटर 1.5 किलोमीटर में गांव को वञ पाणी भरे आ दिलो भरे आ तो के पोइ साईं भली कंदा तो माता वई तो ॿ दिला भरे आई भई भले वञा बि अथई न भरियल हुजे चए तोखे त हिकु दिलो चयोसीं तूं ॿ भरे आई आहे चए तोखे ॿ पुट थींदई हिकु असांखे ॾींदई त उहो जेको दुनिया जे इन संसार में मोह माया में जीअं कीचड़ में कमल किरंदो आहे उहो ई खिलंदो चयो तो इहा हिस्ट्री जेकी साईं कंवरराम साहिब जनम जी थी उहो साईं खोताराम साहिब जो आशीर्वाद वरी साईं खोता आशीर्वाद ॾेई करे वरी विया रड़की साहिब कुझु ॾींहंनि जे लाइ दुकानु खोलण आया ऐं आशीर्वाद ॾियणु आया चइजे ऐं कुझु ॾींहंनि लाइ दुकानु खोली छो ॼाणी ॼाण संत हुया उहे बि साईं कंवरराम साहिब के हिकु पुटु साईं पेशूराम साहिब ॿियो बि थियो हुयो उहो 4 महीने में नंढी उमिरि 4 महीने में गुज़ारे बुखार में उनजी बि कहाणी आहिनि साईं पेशूराम साहिब के 5 पुट ऐं 2 न्याणियूं हिकु दादी शांति साईं कलकत्ते गुज़ारे वई आहे ऐं दीदी पुष्पा इंदौर में आहे ऐं 5 भाउ साईं मनोहरलाल साईं जशनलाल साईं नंदलाल डॉक्टर उहे गुज़ारे विया नी साईं सर्वानंद हाणे भोपाल रहंदा नी हाणे मथो वकील साहिब ने अजय कुमार उहो बम्बई रहंदा नी
जेकी साईं तौराम साहिब हिकिड़ी ॿुधाए विच में न्याणी आख़िरी निशानी कलकत्ते में आहे हाणे बि अधीश्वरी ॿी जेकी गॾु हुयनि अधी सुशीला शहीदी जी मालूआ गुज़ारे वई ॿियो उनको पोइ पहिरीं जेकी साईं ॿी शादी कई पहिरीं 2 भेणियूं हुयूं उहे बि कई साल गुज़ारे वई साईं मनोहरलाल वारा असांजे पिता साहिब पंहिंजे ॿाहिरि नाला जेके मां खयूं ऐं 2 भेणियूं इहो साईं जो परिवार हुयो साईं मनोहरलाल के 3 पुट मां ॿियो नंबर असांजो वॾो भाउ अगरबत्ती जो कमु कंदा आहिनि नंढो कंप्यूटर जो 4 भेणियूं नी इहो पारिवारिक ऐं साईं जशनलाल के 3 ॼाणियूं 1 पुटु साईं धीरजलाल असां डॉक्टर साईं नंदलाल के 1 पुटु 1 धीउ सर्वानंद के 2 धीअर चौथे नंबर इंजीनियर थी हुए ऐं 5 नंबर अजय कुमार के 2 पुटु 1 धीउ ये साईं जी पारिवारिक आहे वंशा समझ ॾिनी हाणे मां हिते ई पंहिंजा साईं को वरी बि आशीर्वाद घुरंदासीं हमेशा पाण सिंधी हमेशा फलदा फूलदा रहूं उनजे बारे में भी बाक़ी कश्मीर जा प्रेमी ॿुधे था नी त महीने में 3 ॾींहं थींदा नी साईं 22 झोलियूं कंदा हूंदा 22 मेल कंदा हूंदा साल में घणियूं कयूं हूंदियूं ऐं घणा साल कयूं आहिनि ऐं काथे काथे न कयूं आहिनि हिंद सिंध पंजाब त पंहिंजे ॾाढे परॾाॾे जे पंहिंजे लाइ ॿुधाइनि पिया असांजे भाई तव्हां बि हिते जेके वेठा आहियूं पाण सभई त साईं जी झोली में काथे न काथे कुझु न कुझु ज़रूरु विधो हूंदो अथनि त उहे जेके आशीष पातियूं अथनि पंहिंजे सिंधी समाज जे जेके पूरी दुनिया में जिथे बि आहियूं सिंधी ख़ुशहाल आहिनि जेके उहे दुआयूं साईं ॾिनो आहे त अहिड़े निर्मोही निष्पाप साईं चरणनि में सभिनी जी तरफ़ों मां सभिनी जी तरफ़ों बि चवां पंहिंजी तरफ़ों बि चवां शत नमन आहे हमेशा उन जो आशीर्वाद बणियो रहंदो पंहिंजे मथां सिंधी समाज जे मथां इहे 2 शब्द चई मां पंहिंजी वाणी खे विराम ॾियां जानी बिनो जान
रस नचाए मोहन बागे रस नचाए राघु हुसैनी सोरठ गाए राघु हुसैनी सोरठ गाए दानेश्वर दिलदार कंवर हो दानेश्वर दिलदार कंवर हो वो तुम्हें कोमल हर कंवर हो शमशन शिवराय सर्वे चितलाय शमशन शिवराय सर्वे चितलाय सर्वे हम यार कंवर का यार कंवर का मनमया बलहार कंवर का मनमया बलहार कंवर का मनमया बलहार कंवर का शमशन शिवराय सर्वे चितलाय शमशन शिवराय सर्वे चितलाय आधार कंवर हो अयन जो आधार कंवर हो मृदु कोमल हर कंवर हो शमशम शिवराय करम में कुंदलाय शमशम शिवराय सवालों को जगाए मिठड़ी बोली न्याज में मिलता मिठड़ी बोली मोती हलो पे खाए टोली मोती हलो पे खाए टोली आयो जी अवतार कंवर हो आयो जी अवतार कंवर हो मैं गोमी गोमी हार कंवर मैं गोमी गोमी शमशन शिवराय करम में कुंदलाय शमशन शिवराय करम में कुंदलाय यार कंवर का यार कंवर का यार कंवर